हिन जिंदगी ते थव ऐं जिंदगी खुदा जाने केतरी बाकी बची आ, केतरी गुजरी वई आ, बाकी केतरी बची आ का खबर कोने। भली तव्हां कसम दो कुरान जो सच बुधायो त अञा घणा साल जेरा हूंदो। भला इएं को मूंखे ॿुधाए त हिन मजलिस मां मूंखे पक्का त मां उथी घर ताईं पहुचंदुसि। हींअर हिते मूंखे फोन कयईं फ़क़ीर कई चईं मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, हुनजे लाइ दुआ घुरो। छा थियुसि? चङो भलो चईं वियो बाज़ार में वियो, दुकान ते सौदो वरितई, सौदो वरितई उल्टी आयसि उनखे चई यार मूंखे हले छा थो थिए, तो वठी आयसि घर अचे सुतो दम परवासी, न को बीमारी न तप न तो अॼु मूंखे फोन कई आहे फ़क़ीर अबा जिंदगी जो भरवसो इहो आहे पुट तूं जो एॾो मगरूर थियो ही, एॾो अल्लाह खे विसारे वेठो ही, न ख़ुदा जो घर थो वणई, न मस्जिद थी वणई, न ज़िक्र थो वणई, न मदीने वारे साईं जी का फर्मा बरदारी थी वणई, तूं मगरूर थियो ही त छा ते थियो? मूंखे जवाब त ॾे। अल्लाह पुछे थो, रब क़ुरान में पुछे थो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ इंसान, रब सॾे थो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां गाफ़िल कयो? ॿुधाए, जवाब ॾे, कहिड़ी शइ तोखे गाफ़िल कयो आहे? अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरत मा शाअ रकबक। तोखे पैदा कयईं, सही लिङे कयईं, बराबर कयईं, नेमतूं ॾिनई, कहिड़ी तोखे रब खां कस लॻी आहे जो तूं रब जो दर छॾे वेठो आहीं? मालिक जो नालो नथो वणई, रब जो घर दर नथो वणई, कहिड़ी तोखे कस लॻी आहे? जवाब ॾे मूंखे। रब पुछे थो। हाँ ऐं होॾो मदीने वारो साईं गुंबद खदरा मां निहारे थो बीठो त मुंहिंजा उम्मती मुंहिंजो गुलाम सॾाए कहिड़ा कम थो करीं? तूं चोरियूं थो करीं, तूं ज़ोरियूं थो करीं, बराबर नंग थो निहारी, ग़रीबनि जा लोड़ा थो लताड़ी, तोखे ख़बर नाहे त गुंबद खदरा वारे जी निगाह तो ॾे। नज़र कर पंहिंजे अमलनि ॾे ॾिस छा कयो अथई। तुंहिंजो अंदर वारो ज़मीर तोखे ॿुधाईंदो करमुला छा कयो। पंहिंजो अंदर वारे खां पुछ ज़िंदगी कीअं तुंहिंजी गुज़री आहे। अॼु वक़्तु थई पंहिंजी क़िस्मत खे जाॻाए, अॼु वक़्तु थई यार जॻह झुकी पव, अॼु वक़्तु थई अमल सालिया कर, अॼु वक़्तु थई दिलबर मोहम्मद करीम जे दर जो सचो ग़ुलाम बणिजी वञ।